हिकु ॾींहुं वताये फ़क़ीर जे घर में अन्न ख़तमु थी वियो। माणस चयसि त अबा अन्न ख़तमु थी वियो आहे, उथी को हीलो कर। फ़क़ीर पनो मस ऐं कलम खणी मसीत जे मेंबर ते चढ़ी वेठो ऐं चयाईं, ॿिन्ही जहाननि जा सरदार, तूं रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ आहीं। अॼु अन्न घर में सफ़ा ख़तमु थी वियो आहे। हाणे पंहिंजे वाइदे खे पाड़ या हिन पने ते सही कर ऐं लिख त आउं खुटी पियो आहियां त माण्हुनि खे ॾेखारे खेनि पक ॾियारियां त पंहिंजी मुर्सी पाण कनि। हिन अञा एतिरो चई बस कयो त मस्जिद ॿाहिरां सॾु थियुसि त वताया ॿाहिरि निकिरी आ। ॿाहिरि निकितो त हिकिड़ो माण्हू गॾह ते अन्न जी ॻूण रखियो वेठो हुयो, जंहिं चयसि त हीउ ख़ुदा करण जो अन्न आहे, वठी पंहिंजे हवाले कर। वताये मथे ॾिठो ऐं चयो त ॾाढो सियाणो आहीं, सही न ॾिनई पर अन्न मोकिले ॾिनई।